इसराइल गज़ा के तबाह करण जे होड़ ते फ़ौज गज़ा में दाख़िल समुंड में मौजूद ॿेड़ियुनि ऐं जहाज़नि तां हींअर ताईं जे सभ खां वधीक बमबारी बेत हुनून समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा धमाकनि सां गूंजी उथिया। वधीक 53 फ़लस्तीनी शहीद, मजमूई अंग 7,500 खां टपी वियो। गॾियल क़ौमुनि जी रिलीफ एजेंसी जा 15 अहलकार ॻोहे हिक ॾींहं में मारिजी चुका। इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त हींअर ताईं हमलनि में 21,000 खां मथे माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इसराइली फ़ौज तोपखाने में गज़ा ते बारूद वसायो। अल-शफ़ा ऐं यूनिवर्सिटी अस्पताल वेझो बमनि सां हमला। बैतुल हनून मलबे जो ढेर बणिजी वियो। इसराइल सहाफ़ियुनि खे गज़ा छॾण जी वॉर्निंग ॾिनी। इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडुनि लाइ तयारियूं जारी। नॉर्मल, हसास ऐं इंतहाई हसास पोलिंग स्टेशन जा तफ़सील पधिरा। दस्तावेज़नि मूजिबि मुल्क में 91,890 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वेंदियूं। नॉर्मल पोलिंग स्टेशन जो अंगु 41,890 ऐं हसास पोलिंग स्टेशन जो अंगु 32,508 जॾहिं त इंतहाई हसास पोलिंग स्टेशन जो तादाद 17,411। सिंध में 8,030 पोलिंग स्टेशन खे हसास ऐं 4430 पोलिंग स्टेशन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो। सिंध जी निगरां हुकूमत गैर कानूनी तौर तरसियलनि जी वापसीअ लाइ ऑपरेशनल प्लान ते हतमी शक्ल ॾेई छॾी। सिंध जे निगरां घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त 1 नवंबर खां गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि जी वापसी जो अमल शुरू थी वेंदो। पनाहगीरनि लाइ कराची, हैदराबाद ऐं जैकबाबाद में होल्डिंग कैंपस क़ाइमु कयूं वियूं आहिनि। डिविजनल ऐं ज़िले सतह ते कंट्रोल रूम क़ाइमु कया पिया वञनि। कमिश्नर कराची फोकल पर्सन जी हैसियत सां ट्रेन ज़रिए पनाहगीरनि जी वतन वापसी लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां राब्ते खे मुमकिन बणाईंदो। नैब कानून में तरमीमनि बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़रर चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अङारे ॾींहुं ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल, जस्टिस अतर मिनुल्ला ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी शामिल। अदालत वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते धुरनि खे नोटिस जारी कंदे जवाब घुरी वरितो। नाणे वारे निगरां वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त निगरां हुकूमत आई त मईशत ॾुखियाईनि जो शिकार हुई। असां बुहराननि बावजूद मईशत खे बहाल रखण जी कोशिश कई। हाणे मईशत बहाली तरफ़ गामज़न थी चुकी आहे। इंटरबैंक में डॉलर जे मुक़ाबले में रुपए जी क़दर मज़बूत थी आहे। हाणे मईशत में हाकारी रुझान ऐं डेटा साम्हूं अचणु शुरू थी वई आहे। अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह पहुतल। आसिफ अली ज़रदारी बिलावल स्टेडियम में हेलीपैड ज़रिए नवाब शाह पहुतो। पीपल्स पार्टी अॻवान अली हसन ज़रदारी, आशिक़ हुसैन ज़रदारी, सरदार इस्माइल डाहिरी ऐं ॿियनि संदन आजियां कई। संदसि आमद जे मौक़े ते ज़रदारी हाउस जे चौधारी सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। अगूणो सदर पार्टी अॻवाननि सां मुलाक़ातूं करे आम चूंडुनि समेत ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा कंदो। अगूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ अदलिया मुख़ालिफ़ तक़रीर ते 5 सवाल पुराणे तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आमिर फारूक 15 सेप्टेम्बर ते ॿुधणी कंदो। शहरी दरख़्वास्त दाख़िल कंदे नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साल 2018 जे बयाननि ते तौहीन अदालत जा कार्रवाई जी इस्तदा कई आहे। लाहौर जी एहतसाबी अदालत में अगूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अहद चीमा ऐं ॿियनि ख़िलाफ़ आशियाना हाउसिंग रेफरेंस जी ॿुधणी। शहबाज शरीफ़ जे वकील अमजद परवेज़ बरी तवाई दरख़्वास्त ते दलील ॾींदे चयो आहे त शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ रेफरेंस सियासी इंतकाम आहे। अदालत केस में नदीम ज़िया ऐं कामरान कियानी खे बरी करे छॾियो हो। पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर चैप्टर जो शानदार इफ्तिताह। निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी ख़ुसूसी शिरकत। सहाफ़ी जान मोहम्मद महर, प्रोफेसर अजमल सावंत ऐं फातिमा फलो जे क़त्ल जी मज़म्मत। गज़ा में जारी इसराइली जाइरियत ते 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर असांजी क़ौम जे जिटादार हुअण जो सबूत आहे। फ़न, सक़ाफ़त ऐं अदब जा धागा गॾिजी क़ौमी सुञाणप लाइ कमु करे रहिया आहिनि। सक़ाफ़ती इवेंट माज़ीअ खे हाल सां ॻंढण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। हिन वक़्तु क़ौम अंदरूनी तोड़े बैरूनी ख़तरनि खे मुंहुं ॾेई रही आहे।
सिंध हाई कोर्ट पारां ॿिनि ॿारनि समेत ॿियनि गुम थियल माण्हुनि जे केस में घरू वज़ारत जी रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर। अदालत 2 नवंबर ते सूबाई घरू सेक्रेटरी खे ज़ाती हैसियत में घुराए वरितो। शहरनि खे ग़ाइब करण जी निशानदेही ऐं घर वारनि खे मुआवज़ो ॾियण बाबति रिपोर्ट तलब। जस्टिस अमजद साती रिमार्क सिंध चयो आहे त अदालत वज़ीर आज़म समेत कंहिं जी बि सिफ़ारिश न ॿुधंदी आहे। सभिनी गुम थियल शहरनि खे बाज़ियाब कराइण जी कोशिश कई पई वञे। खैरपुर वेझो इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में हमले खां पोइ पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुक़ाबलो। फायरिंग जी ॾेवठ में हिकु ॾोहारी मारिजी वियो। सुञाणप नथी सघी। सुबुह जे वक़्तु पुलिस ते हमले सबबि अहलकार ख़ादिम हुसैन ॼामणो ऐं ॻोठाणो अली मोहम्मद मरी मारिजी विया हुआ। ज़ख़्मी पुलिस अहलकार इम्तियाज़ पवर खे खैरपुर सिविल अस्पताल में ऑपरेशन न थियण सबबि ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। मीरपुर ख़ासि ख़ानगी अस्पताल जंग जो मैदान बणिजी वई। वियम लाइ आयल औरत जे भाइरनि ऐं डॉक्टरनि विच में मुंहुं मारी। डॉक्टराणी पारां पंहिंजा माइट घुराइण ते झेड़ो। 2 ॼणा ज़ख़्मी। भाइरनि खे बचाइण लाइ पोतल गुहारी औरत ते बि तशदुद। वियम देर सां थियण सबबि ॿारड़ी फौत डॉक्टराणी महानूर संदसि मुड़ुस डॉक्टर शहबाज सलाम शेख, इनाम शेख ऐं हमज़ा शेख ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस इनाम ऐं नोमान शेख खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। ॿिया जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। सिजावल वेझो बजूरा ऐं मला बरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो क़त्ल, 4 ज़ख़्मी। फसल ख़राब करण तां 2 धुरियुनि में झेड़ो थियो। फायरिंग जी ॾेवठ में अब्दुल्ला मलाह मारिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में सिविल लाइन थाणे भरिसां नौजवान असलम पुट लाल खान बिरोही जो घर ते कोठे तां गोली लॻल लाश हथ। वारसनि पारां मुख़ालिफ़नि ते नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। दादू विझो फौजी विलेज थाणे जी हद में नौजवान असदुल्ला पुट अनवर लाथू जो लाश हथ। पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। कादरपुर वेझो सावन सुंदराणी तकरार तां 4 ॾींहं अॻु क़त्ल थियल पोरीत जो केस दाख़िल। ए सेक्शन थाणे जी गुलाम कादिर सुंदराणी जे क़त्ल केस में फिदा हुसैन, अता मोहम्मद माशूक ऐं फज़ल मोहम्मद सावन समेत 3 अणॼात जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। रुस्तम वेझो 2 ॾींहं अॻु चक रुस्तम रोड तां अगवा थियल 3 ॻोठाणनि जो केस दाख़िल। शेर मोहम्मद, अब्दुल शकूर ऐं सादिक चाचड़ के अगवा केस में मोहम्मद अली, गुलाम अली, नादिर ऐं अब्दुल हकीम कुर्सी समेत 3 अणॼात जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। घोट की अदालत ॿाहिरां घोटा बरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणी तकरार तां झेड़ो। 7 ॼणा ज़ख़्मी। केस जे सिलसिले में अदालत पहुतल 2 धुरियुनि जा माण्हू हथे पइजी विया। लठियूं ऐं कुहाड़ी लॻण सबबि पहलवान घोट समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस 1 ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो, 2 खे लॉकअप कयो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। मौसम खुशगवार। हैदराबाद, जामशोरो, कोटड़ी, मांजन, नूरियाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गड़े ऐं तेज़ हवा सां बरसात। फैज़गंज शहर, कोट लालू, करूंडी ऐं अखरी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में बि वसकारो।